रसाले पर इंसाइक्लोपीडिया। अज पाण छा सिखदासीं, अज पाण मतलब को नुकसान थे तो पाण के खरीदो फरोख्त में का शे वठूं था तो उनमां नुकसान थे तो नुकसान घणा परसेंट थे तो हू पाण मालूम कंदासीं। मतलब नुकसान तो खबर पइजी वेंदी आहे डायरेक्ट कट करे बाबा एतिरो नुकसान एतिरे रुपयनि में थियो आहे। बाक़ी घणा परसेंट घणो फीसद घणो फी सैकड़ो पाण खे नुकसान थियो आहे हू पाण इन में सिखंदासीं। फर्ज़ कयूं पाण शइ वठूं था कास्ट प्राइस आहे, मतलब जेतिरे में शइ वरिती आहे घणे में शइ वरिती आहे पाण 30 रुपए में, ठीक आहे, ऐं विकणी घणे में आहे सेल प्राइस 20 में। हाणे शइ वरिती आहे 30 में विकणी छॾी आहे 20 में त नुकसान घणो थियो 10 रुपया। कीअं नुकसान थियो 10 रुपया, ठीक आहे। हाणे ही त रुपयनि में मिलियो, बाक़ी परसेंटेज घणा परसेंट पाण खे नुकसान थियो आहे ही मालूम कंदासीं। छा करिणो आहे, ही 10 जेतिरो नुकसान थियो उनखे मथे रखी जेतिरे में शइ पाण वरिती उन सां वंड करिणो आहे ऐं 100 सां ज़रब करे छॾिणो आहे। छा थियो, हिन जी बुड़ी वई हिन जी बुड़ी वई, भले हिते हिन सां कटे वठो या ही मथे सां कटे वठो को मसइलो न आहे, हिकु ई ॻाल्हि, ठीक आहे। हाणे सिधो ज़रब करे वठो 10 खे 10 सां त 100 थियो, 100 सां ऐं 3 सां बंद करे छॾियो ही 3 जेका घणो जवाब बीठो, जवाब बीठो 33.33%। मतलब पाण खे 33.33% नुकसान थियो इनमें, ठीक आहे। ॿी मिसाल वठूं था, जंहिंमें पाण शइ वरिती आहे, ही ॿी मिसाल आहे, शइ वरिती आहे 20 रुपए में, शइ वरिती आहे 20 रुपए में ऐं सेल घणे में करे छॾी आहे, सेल करे छॾी आहे पाण सफ़ा नुकसान में 5 में सेल करे छॾी आहे। नुकसान घणो थियो 15 रुपया तो पाण खे सीधो साधो नुकसान थियो ॾिसण में, ही 15 रुपया असल में नुकसान थियो, 15 रुपया नुकसान थियो। बाक़ी घणा परसेंट नुकसान थियो आहे हू पाण मालूम कयूं था। नुकसान जेको आहे उनखे मथे रखंदासीं ऐं जेतिरे में शइ वरिती आहे ऐं 20 में वरिती त 20 हेठि रखियासीं, ज़रब परसेंटेज आहे ज़रब कयोसीं 100 सां, ठीक आहे। हाणे हिन जी बुड़ी वई हिन जी बुड़ी वई, 15 खे 10 सां ज़रब कयोसीं त जवाब छा बीठो, जवाब आयो 150 ऐं उनखे 2 सां वंड करे छॾियोसीं, 2 सां वंड कयोसीं त 150 खे 2 सां वंड कजे छा जवाब ईंदो आहे, जवाब ईंदो आहे 75% आहे। मतलब पाण खे 75% पाण खे नुकसान थियो आहे। पाण शइ वरिती आहे 20 में ऐं अॻे विकिणो करे छॾी आहे घणे में 5 रुपए में, त पाण खे घणा परसेंट नुकसान थियो 75% पाण खे नुकसान थियो। उम्मीद आहे तव्हांखे सम्झ आयो हूंदो। जेकॾहिं को बि मसइलो हुजे कमेंट में पुछी सघो था। मिलूं था नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।